अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। छा सईद मेमण आज़ाद थी सघंदो? मोहम्मद यूनस महर एडिटोरियल में लिखे थो, 17 मई सईद मेमण जी संस ख़ानदान लाइ इंतिहाई अभागो ॾींहुं हो जॾहिं कोयटा खां कराची जे सफ़र दौरान ज़हरी चेक पोस्ट ज़िले सोराब बलूचिस्तान मां खेसि अगवा कयो वियो। सफ़र दौरान संदसि पुटु मसरूर अहमद मेमण जी दोस्त इमदाद बि साण सां गॾु हुआ, पर ख़ुशकिस्मती सां संदसि सफ़र जा 2 रफ़ीक़ त जान बचाए खिसकण में कामयाबु थी विया, पर सईद मेमण अणॼातल हथियार बंदनि पारां अगवा कयो वियो। सईद मेमण इंतिहाई नफ़ीस ऐं इंसान दोस्त सोच रखंदड़ माण्हू आहे। ताज़ो सिंध जे एक्साइज़ खाते मां रिटायर थियो आहे, जिते हुन पंहिंजी सॼी हयाती इंसानी ख़िदमत लाइ अर्पे छॾी। एक्साइज़ खाते में कहिड़ो बि जाइज़ कमु हुजे, हीअ सभिनी सालनि लाइ हकियो तकियो हाज़िर हूंदो हो। हुन जी सॼी ज़िंदगी माण्हुनि सां मुहबत लाइ अर्पियल हुई। सईद मेमण नौशरो फ़िरोज़ जो ॻोठु कंडा खाए जो रहवासी। नौशरो फ़िरोज़ इल्म अदब ऐं साह जे हवाले सां क़दीमी सिंध खां वठी साहत परगि॒णे जे तौरु मशहूरु आहे। हिन साहत परगि॒णे कई नामवर इंसाननि खे जनमु ॾिनो, जंहिंमें अज़ीम सिंधी गायक मास्टर चंदुर जंहिं सिंधी राग खे नओं असलूब अता कयो, जंहिं सॼी सिंध ऐं हिंद में पंहिंजो नालो पैदा कयो। काज़ी फैज़ मोहम्मद जो नालो सॼी सिंध में इंतिहाई मुहबत सां वरितो वञे थो, जंहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी पीपल्स पार्टी में शामिलु थियण बदिरां क़ौमी हक़नि लाइ जदोजहद कंदड़ शेख मुजीबुर रहमान जी अवामी लीग खे तरजीह ॾिनी हुई। सॼी उमिरि हारियुनि ऐं मज़लूमनि जे हक़नि लाइ झेड़ींदो रहियो। अवामी लीग जो मरकज़ी सीनियर नायब सदर हो। बंगाल ते ऑपरेशन ताईं ढाका में मौजूदु हो। आख़िरी परवाज़ में ख़ान अब्दुल वली ख़ान ऐं मीर साहिब गौस बख़्श बज़िंजे जी मिंथ करण ते वतन वरियो हो। उन्हीअ साहित्य परगि॒णे सिंध खे केतिरा ई शाइर ऐं अदीब ॾिना, जिन में साईं राशिद मोराई ऐं अब्दुल हकीम अरशद सिंध वतन में सुजाॻी जा कई गीत लिखिया। इमाम इनक़लाब मौलाना उबैदुल्ला सिंधी जे आजपे जे फ़िक्र खे असांजी टही ताईं मुंतक़िल करणु ऐं सिंध सागर पार्टी खे अवामी आजपे लाइ कोशा पार्टी तौरु मुतारिफ़ कराईंदड़ वतन दोस्त आलिम मौलाना अज़ीज़ुल्लाह बोयो जो तालुक़ बि सिंध जे हिन साहिती परगि॒णे सां हो। मौलाना तमामु वॾो क़ुरान शनास हो, जंहिं क़ुरान मां ई रसूल साईं जे हक़ीक़ी इंसान दोस्त ऐं इनक़लाबी फ़िक्र जी प्रचार कई हुई। सईद मेमण पिणु मौलाना सिंधी जे फ़िक्र मां मुतासिर हो। कराची में जॾहिं बि मौलाना अज़ीज़ुल्लाह बोयो साहिब जी यादि में को प्रोग्राम थींदो हो त उन में ज़रूरु शिरकत कंदो हो। उनखां सवाइ सईद मेमण सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे सफ़े अवल जे अॻुवाण डॉक्टर अब्दुल हमीद मेमण जो निढो भाउ पिणु आहे। डॉक्टर हमीद मेमण जो सियासी पोरियो LMC में पढ़ण जे वक़्त खां वठी तक़रीबन 4 ॾहाकनि ते ॿधलु आहे। सियासत में मुस्तक़िल मिज़ाजी हुन जो तारुफ़ आहे। जॾहिं खां डॉक्टर कादर मक्सी सिंध में मज़ाहमती तहरीक जो मोर्चो अॾियो हो, तॾहिं खां डॉक्टर हमीद मेमण हुन सां हम रकाब रहियो आहे। जेल सख़्तियूं ऐं रूपोशूं गॾिजी भोॻियूं अथाऊं। लाज़मी तौर ते वॾे भाउ जी हैसियत में डॉक्टर हमीद मेमण जो सिधी या अणसिधी तौर ते सईद मेमण जी सोच नज़रिए ऐं फ़िक्र ते ज़रूरु असरु पियो हूंदो। सिंध जे हिकु फ़क़ीर मंश सूफ़ी इंसान सईद मेमण जो हीअं ओचितो ज़ाहिरी मंज़र तां ग़ाइबु थियणु सॼी सिंध लाइ ॻणती जो सबबु बणियो आहे, जंहिं करे नौशर फ़िरोज़ खां वठी सिंध जे गादी वारे हंधि कराची ताईं अवामी एहतिजाज थियो आहे ऐं संदसि घण घुरनि दोस्तनि ऐं अहबाबनि सईद मेमण जी तकड़ी बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल, जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।